बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इन कल जो अफ़सोसनाक वाक़ियो थियो असांजो दोस्त बख़्तली चाचड़ साहब सां ऐं मुंहिंजे ख़्याल ॿियो केरु वधो मुनीर अहमद शर किथे आहे पंहिंजो मुनीर अहमद शर खां जेके शायदि विया पंहिंजो कनो सखर खां अचो पिया बबरलो खां अचनि पिया त हिकिड़ो अफ़सोसनाक वाक़ियो थियो साईं वारनि खां जेको आहे अची फुर थी आहे हिन में कहिड़ी जॻह ते थी मांगर फाटक कश्मीर जा अच्छा घणा माण्हू हुया टे ॼणा हुया अच्छा हुननि खे हथियार कहिड़ा हथियार सर ॿ वटि क्लेशन हुई हिकिड़ो जेको ड्राइविंग करे पियो उन वटि पिस्टल साईं जी 125 गाॾी ॿुधाए पियो त 2022 मॉडल जेके आहे उहा फुरे आहे ऐं साईं ॿुधाइनि पिया त मोबाइलूं जेको आहे सो उहो रहिजी वियूं अॻे मोटरसाइकिल जेको आहे पोइ मूंखे बि ॾाढो ॾुख थियो त हिकिड़ा साफ़ी बि जेका गैर महफ़ूज़ आहिनि ऐं महफ़ूज़ न आहिनि ऐं शर साहब जो बि हुयो वरी थाणे ते साईं जो मुकुफ़ बि हलियो ऐं पंहिंजो वाहिद मलिक साहब साईं जो लाइव वीडियो बि हलायो चलो मां महसूस कयुमि त तव्हांखे सुबुह ताईं काले खां गाॾी करे ॾींदासीं जंहिंमें दोस्त पाण में हिकिड़ी गैदरिंग कंदासीं पर वॾे हिकिड़े अफ़सोस सां मां तव्हांखे ॿुधायां थो मूंखे ऐं एॾे हिकिड़े अफ़सोस सां मूंखे चवणो पियो थो त हीअ केतिरियूं हिकिड़ो सॼे ज़िले जे अंदरि ही ख़बरूं हलायूं वयूं फुर जूं तव्हां ॾिठियूं ॾिसो था न सर ही हलायूं वयूं आहिनि तव्हां ॾिसो त कश्मीर लॻ धाड़ो साफ़ी गैर महफ़ूज़ न आहे सभु भरियो था ठीकु आहे सर ही बि अची वियो कश्मीर महफ़ूज़ न आहे साईं वारनि जे ग्रुप सभिनि हलायूं ठीकु आहे ही बि साईं वारनि हलायूं ठीकु आहे साईं ही बि साईं वारनि हलायूं पर सभ खां वॾी ॻाल्हि इहा आहे त अहिड़ा साफ़ी जेकॾहिं हिन सरज़मीन ते हूंदा दोस्त हूंदा त मां चवां असुल में हिन जी गाॾी हे धरणे में बबुरलो खां चोरी थी आहे ही ख़ैरपुर में बबुरले ते थाणे ते रिपोर्ट पंहिंजी कराए आयो आहे ही उतो मां एंट्री घुराई आहे हे साफ़ ई दोस्त उते वठी वियो आहे बबुरलो ते 28 तारीख़ ते हिन जी सही ही जेको आहे सो चाचड़ साहब बख़्तली जे नाले सां ही ॾिसो हे बबुरलो थाणे ते ऐं एॾी ब्लैकमेलिंग कई अथई अची करे कश्मीर खे बदनाम करण जे लाइ ऐं लास्ट टाइम बि इहे ई ख़बरूं ग़लति वेई हलाईंदो आहे सुबुह शाम मूंखे ॾुख थिए थो त आख़िर कश्मीर जो ॾोह कहिड़ो आहे कश्मीर जो पुलिस जो ॾोह कहिड़ो आहे ही बबुरलो थाणो ही उते करे आयो आहे त मां बबुरले ते पंहिंजे वकीलनि जे धरणे में आयो आहियां ही एंट्री में हिन जी सही लॻी पई आहे ऐं हिते अची करे फुर जो ड्रामो कयो अथई ड्रामो करे वरी थाणे ते इंटरव्यू कया अथई आया हिन ते कहिड़ो कानून लॻा कयो सभु साफ़ ई मुंहिंजा सीनियर दोस्त अफ़ज़ल हिकिड़ो मुज़िद माण्हू आहे अलाह बचा मौजूद आहे जिलानी साहब पंहिंजे मट पाण आहे सभु दोस्त वेठा हो त आख़िर हिन ते मां कहिड़ो कानून लागू कयां मूंखे ॿुधायो न त छो कश्मीर तव्हां कढ पिया हो गोलियूं तव्हांजे करे मां खाधियूं पेट में गोलियूं पयूं आहिनि ॾंगनि में पयूं आहिनि तव्हांजे चलो भाउ तूं अची मूंखे ईअं चयासीं मूंखे गाॾी वठी ॾे तूं मुंहिंजो भाउ ऐं मसरो न आहे गाॾी तुंहिंजी वई आहे रखण में पंहिंजो बबरलो में उते तूं एंट्री करायो आहे हिते अची करे कल ड्रामो कराए पूरे शहर में वाह मडोल कयो थी हाणे तव्हां वेठो आहे ॿुधायो तव्हांखे ठहंदो ॿुधायो न अचो न ही त न आहे न इल्तला कंदड़ बख़्तली वलद शफ़ी मन चाचड़ पोइ ज़रूरत कहिड़ी तव्हांखे गाड़ी गुम थी वई उतो जीअं हा असां सुबुह जो वियासीं गाड़ी बीठी गाड़ी छिके असां निकिताऊं असांजे रस्ते वरी चई रस्ते में यार ख़ुदा अञा बि कूड़ यार कहिड़ी ॻाल्हि आहे केॾा सुहिणा सेवता हो 28 तारीख़ ते एंट्री उते त मुंहिंजी गाॾी चोरी थी वियो आहे 4 तूं वकील बि वठी वएं 4 साहबी दोस्त बि वठी वएं उन चयो तव्हांखे ॾींदासीं तूं उतो अची करे हिते आयो आहियां अची करे मांगरा चेक पोस्ट अची कश्मीर जी गिची में विधो थी मां तव्हांजो ॾोह त न कयो आहे तव्हांजो ग्रुप सॼो ॾींहुं मुंहिंजे अगेंस्ट में हलंदो मूंखे अलाह जी ज़ात आहे न ख़ुदा हर कंहिंखे पाण उघाड़ो कंदो आहे जंहिं मूंखे 100 गोलियूं हयूं आहिनि उन ज़ात मूंखे बचायो आहे न तव्हां मूंखे 4 ॼणा कुझु न करे सघंदा आहियो छो जो मुंहिंजी नियत ठीकु आहे तव्हां पंहिंजी नियत आहे ठीकु कयो हाणे कयांव पेका जी FIR दाख़िल हा एॾो ब्लेंडर तव्हां कयो आहे वेही करे या एंट्री तव्हां कूड़ी करायो उते कूड़ी करायो न उते तव्हां हे करायो न जॾहिं ॾिसो था अब्दुल साहिब ही ॾिसो हे उते ख़ैरपुर बबुरलो थाणे में कराया आहिनि त असांजी 28 तारीख़ ते बाइक असांजी चोरी थी वई आहे हे पढ़ो नाले बख़्तली हाज़ुर आयो जंहिं चयो त बबुरलो में वकीलनि जे धरणे में असां आया आहियूं ऐं उतो असांजी गाॾी चोरी थी एंट्री कयो उन खां पोइ वरी ही हुया आहिनि असांजा अब्बासी अस्पताल पंहिंजो ज़ियाउद्दीन उते हिननि हिकिड़े कंहिं वकील सां कयो यार असां आई हुआसीं हिते असांजी गाॾी चोरी थी वई आहे पोइ ख़ुदा को राज़ फाटींदो आहे न ही तव्हां जूं ख़बरूं हलियूं उतो मूंखे चयो यार हे त असां वटि एंट्री कराया आहिनि ही तव्हांजी एंट्री हे असांजे तव्हांजी साफ़त हे तव्हांजो हिसाब किताब हाणे तव्हांखे छा कयां इहा ई ॻाल्हि आहे जेकी अदो मुनीर ॿुधाए थो यार असांखे ॿुधो उतो मिली असां हलिया आयासीं वरी मिली ॾिसो था
ॾिनी कहे ना उते बीठल 28 तारीख़ ते तव्हांजी एंट्री थियल आहे हिते कल्ह तव्हांजी दाख़िल कराई आहे मां पुछियो आहे तव्हांखे मोबाइलूं चे मोबाइलूं आहिनि हाणे धाड़ेल तव्हांजी मोबाइलूं छॾे ॾियनि रियलिटी खे तस्लीम कयो तव्हांजी चओ त मां सीसीटीवी कढां चओ त मां तव्हांखे अस्पताल में रियाज़ कढायां साहब पूरे कश्मीर जो मोहसिन आहे ख़ुदा जो को ख़ौफ़ ख़ुदा जो कसम। कहिड़ा सोना सेब तव्हां सॼो ॾींहुं ख़बरूं लिखंदा आहियो मुंहिंजे कलाक में तव्हांखे मां चयो आहे माना तव्हां जाली ख़बरूं हलायो था न ख़बर थिए थी हे ॾिसो, हे पढ़ो था। पोस्ट रखी से साईं कुझु बि हुजे पर अहिड़ा जेके सॼो ॾींहुं ॿियनि जो मौक़ुफ़ लिखनि ॿियनि जा इदारा ऐं पंहिंजो मुखबियो आहे हू असांजो शर साहिब आहे शर साहिब त ख़बर न आहे कचे जे धाड़ेल में पैदा थियल आहे छा आहे ख़बर त कोन थी पए तोखे उहे चवनि था अलाए छा? सॼो ॾींहुं वेही करे ग़लति ख़बरूं था हलायो था हिकिड़े शहर जे पुरअमन माहौल खे तव्हां बिगाड़ियो था मां तव्हांजे लाइ खून कयां थो मां तव्हांजे लाइ पंहिंजी रतूं आहियां थो खुशामद न इंस्ट्रक्शन अचण खां पहिरियों असां निर्णय कंदा आहियूं तव्हां असां दिले वारो न हाणे काफ़ी आहे तव्हांजे लाइ इहो अलाह जे तरफ़ो तव्हांखे जेको आहे न जो ख़ुदा तव्हांखे जहिड़ी तव्हां अफ़रा तफ़री थी करे फैलाई आहे वरी भाई मामला त थींदा आहिनि ईअं थी वेंदा आहिनि मामला हाणे असां तव्हां जेकॾहिं गोलियूं खाधी वेठा आहियूं चङा कटायूं वेठा आहियूं पेट में गोलियूं पयूं आहिनि तव्हांजूं ख़बरूं इहे आहिनि तव्हां चाहियो छा था ॿुधायो न ख़ुदा तव्हांखे उघाड़ो करे थो मां उघाड़ो न कयो आहे तव्हांखे रब उघाड़ो कंदो अॼु तव्हांजी साफ़त कहिड़ी बची मां एसपी साहिब सां ॻाल्हायां मां तव्हांखे पर्चो कटराईंदुमि लास्ट टाइम बि तव्हां ग़लति ख़बरूं हलायो था अॼु तव्हां पंहिंजी पाण ज़ात सां कयो था यार कमाल आहे हैरानगी थिए थी अल्लाह ताला वाहिद शाहिद आहे अल्लाह गवाह आहे मां तव्हां सां बि को ॻाल्हि न थी कुझु बि न थियो मां सुबुह जो हिकिड़ो स्टेटस रखियो त मां त कश्मीर जी सहाफ़त इन्ना लिल्लाह व इन्ना इलैहि राजिऊन सर साफ़त हुजे न हुजे मूंखे इन शइ जी न आहे रियल जी अञा बि जेकॾहिं को सनो सुखो थिए थो सम्झो त हिकिड़ो एसओ आयो आहे असांजे लाइ रतो जान ॾिए थो ऐं पंहिंजी अस्पताल छॾे बि हिते पहुतो आहे तव्हांजी प्रोटेक्शन में वेठो आहे ऐं उन खां पोइ अहिड़ा असांजा यार होड़ो शर साहिब भई अॼु साहिब आहे लिख पढ़ा ॾिसो अलाए छा न छा लिखियो अथऊं रियाज़ साहब रही आयो आहे उते बि रही आयो आहे अगरि इनखे हक़ीक़त चऊं हा टुरी अचूं हा त उतो ई कवर कराए ॾियां साईं मां ई खणी ॾियां 4 माण्हू पर एॾी दहशतगर्दी तयारु करणु ऐं वरी थाणे ते अचणु अब्दुल वाहिद साहिब खे बि ग़लति ॿुधायो हूंदो हुनखे छा ख़बर छा करे अची वीडियो भरणु लाइव हलाइणु अॻे शहर जो माहौल बिगड़ियल ॾिसो छो कि गोलियूं सिपाही मुंहिंजा बसि बहरहाल हाणे अलाह तव्हांखे हिदायत कंदो अलाह तव्हांखे पंहिंजो इंजो तव्हांखे जेको आहे ॾींदो असांखे रतो वाही आहे पंहिंजे लाइ न इंजो तव्हांखे ख़ुदा पाण हो कंदो ज़रील ख्वार जेको तव्हां ॿिए खे टिड़ण जी कोशिशि कंदा आहियो न ख़ुदा तव्हांखे ज़रील ख्वार कंदो ऐं तव्हां ॿई थिया तव्हां पुछो त अब्दुल्ला तव्हांखे मस्जिद में वठी वियो आहे सभु मस्जिद में बि तव्हां खे चयो त पोइ चोरी थी आहे चोरी थी आहे ख़ुदा जो ख़ौफ़ त कयो मस्जिद में वञी करे तव्हां चयो त कहिड़ो तव्हां कानून कयो ॿारो वठी वियो जेको हाणे इहे असांजो सीनियर साहिब बि ऐं असांजे लाइ मोहतरम अब्दुल अता साहिब हिकिड़ो शहर जो मोदिद ऐं मां जी दिली रेस्पेक्ट कंदो आहियां हैदराबाद हुजां या कराची हुजां ऐं हीउ चए थो त मां कल्ह हिनखे मस्जिद में बि वठी वियो साइड में त इहा शइ थी आहे उन जे बावजूद बि मस्जिद जे साइड में या मस्जिद जो कसम हाणे साई ॻाल्हि थी हाणे उन मोतबर माण्हू खे बि तव्हां क़ुर खणो था तव्हांजूं ख़बरूं कहिड़ियूं आहिनि माना तव्हां सॼो ॾींहुं कूड़ था लिखो न अफ़सोस करे सघिजो त इन सहाफ़त ते माना दहशतगर्दी आहे न तव्हां साथी हो चोरनि जा तव्हां साथी हो धाड़ेलनि जा हिकिड़ो तव्हांखे सीनियर मोस्ट सीनियर माण्हू तव्हांखे क़ुर ॾिए थो तव्हां क़ुर ते बि कूड़ आयो आहे तुंहिंजी मां कल्ह बॉडी लैंग्वेज सम्झी वियुमि त तूं मूंसां कूड़ थोड़े पर मूंखे ख़ुदा ताला तोखे उघाड़ो करणो तव्हां उघाड़ा थिया ॿई इन लाइ राज त थी वई आहे बिल्कुलु हीअ असांजो मुनीर साहिब आहे हीअ असांजो बख़्श साहिब आहे जलबान आहे सुबुह खां शाम ताईं अलाए छा छा लिखंदा आहिनि मां करे न चवंदो आहियां ठीकु आहे अॼु पंहिंजी साफ़ क़ुर ते ऐं क़ुर ते मस्जिद में बीही करे कयो चलो ठीकु आहे अलाह बहितर कंदो बाबा अलाह ताला इहो तव्हांखे पंहिंजो उहो ख़्वार कयो अथव काफ़ी ख़्वारी अथव ठीकु आहे